अस्सलाम वालेकुम। वेदर विद नज़ीर बमरो में पेश आहे मौसम जो अहवाल। हिन वक़्त जी मौसम इहा आहे त स्कर्दू, गिलगित ऐं जम्मू कश्मीर, पाकिस्तान जे कुझु इलाइक़नि में, आज़ाद कश्मीर वारा उन्हनि में बरसात आहे ऐं बलूचिस्तान में बरसात हिन वक़्तु न आहे। KPK में बि बरसात कान्हे, पर सिंध में बि बरसात हिन वक़्तु कान्हे, पर इहा बरसात अॼु राति खां हिकिड़ी शुरू थियण वारी आहे, जेका पंजाब जे कुझु इलाइक़नि में, KPK में ऐं इस्लामाबाद ऐं मुज़फ़राबाद, झेलम ऐं गुजरांवाला, लाहौर, फैसलाबाद ऐं इन खां अलावा पंजाब जा ॿिया बिल्कुलु उत्तरियां इलाइक़ा उन्हनि में बरसात जो इम्कान मौजूदु आहे। असां अव्हांखे वठी था हलूं हवाउनि जे चकर जे तरफ़ ऐं अव्हांखे ॿुधायूं था प्रॉपर पोज़ीशन त छा थियण वारो आहे। असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो त जीअं अव्हां ताईं मौसम जूं दुरुस्त ख़बरूं पहुची सघनि। त हिंदुस्तान में जेको लो प्रेशर आयो आहे उहो विच हिंदुस्तान ताईं हुन जा बादल मौजूदु आहिनि, पर जेका लो प्रेशर जी प्रॉपर पोज़ीशन आहे उहा हिन वक़्तु रायपुर हिंदुस्तान, यानी कि इहो हिंदुस्तान जो उहो इलाइक़ो आहे जो बांग्लादेश जे ओलह तरफ़ ख़ुश्क ज़मीन ते हिंदुस्तान जे लो प्रेशर जो मर्कज़ मौजूदु आहे। इन सां गॾु ई हिकु ॿियो लो प्रेशर सिस्टम तयारु थी वियो आहे जेको बे ऑफ बंगाल में आहे ऐं इहे ॿई लो प्रेशर हिक ई वक़्तु डबल लो प्रेशर जेके आहिनि से उन सूरत में इहे तयारु थी चुका आहिनि, जेके अॻिते हली कुझु वक़्त खां पोइ तक़रीबन पाण में मिली वेंदा ऐं हाणे इहे ॿई लो प्रेशर जेके आहिनि उहे मिली हिकु ताक़तवर लो प्रेशर में सुभाणे तब्दील थी वेंदा। त सुभाणे जी पोज़ीशन इहा हूंदी त सुभाणे 3 तारीख़ आहे ऐं 3 तारीख़ ते हिन लो प्रेशर जूं हवाऊं राजस्थान ताईं पहुचंदियूं ऐं इन खां अलावा जेके मॉनसून जूं हवाऊं आहिनि उहे बि पाकिस्तान जे इलाइक़नि सियालकोट, इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं लाहौर जे इलाइक़नि ताईं ताक़तवर अंदाज़ में पहुचंदियूं ऐं उन खां पोइ पाकिस्तान जे इलाइक़नि पेशावर ऐं उन जे आस-पास जे इलाइक़नि में इहे मॉनसून जूं हवाऊं काफ़ी वधीक मिक़दार में पहुचण लॻंदियूं। असां अव्हांखे लो प्रेशर जी पोज़ीशन ॿुधाई त 3 तारीख़ ते हिते पहुचंदो, त 4 तारीख़ ते लो प्रेशर जूं हवाऊं उहे सिंध में दाख़िल थियण लॻंदियूं ऐं सिंध में चंद इलाइक़नि में जीअं नगर पार्कर ऐं उमरकोट जा इलाइक़ा या मिठी ताईं हिते कुझु ककर ठाहे सघनि थियूं, जेका प्रिडिक्शन असां अॻु में ई कई आहे त 4 तारीख़ ते ईअं थींदो। त 4 तारीख़ खां पोइ वरी अॻिते हलिजे थो 24 कलाकनि खां पोइ त थींदो ईअं जो हवाउनि जी जेका सप्लाई आहे उहा पंजाब में बि दाख़िल थी वेंदी ऐं पंजाब जा इलाइक़ा रहीम यार ख़ान, बहावलपुर, बहावलनगर जे इलाइक़नि में बरसात जा सिस्टम ठहंदा, पर सिंध में जेको वधीक बरसात जो इम्कान शुरू थी वेंदो उहो सिंध जे इलाइक़नि थरपारकर जो इलाइक़ो ऐं बदीन जो इलाइक़ो उन इलाइक़े ताईं इन जा सिस्टम तयारु थियण जी उमेद आहे। 6 तारीख़ ते हवाउनि जो ही सिस्टम गुजरात जे इलाइक़े अहमदाबाद ताईं पहुची वेंदो ऐं हिन जी बरसातूं तमामु वॾे मिक़दार में गुजरात में थींदियूं ऐं कच्छ भुज में थींदियूं। बरसात जो सभ खां वधीक मिक़दार जेको वसिणो आहे हिन सिस्टम मां उहो गुजरात ऐं कच्छ भुज में वसिणो आहे ऐं जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कजे त सिंध में ॾखण सिंध जा इलाइक़ा जिन में लाड़ वारा सभु इलाइक़ा ऐं कराची
उन्हनि में बरसाति वधीक वसण जो इम्कान आहे। ईंदड़ हिन सिस्टम जी बरसाति जो जेको सभ खां ताक़तवर स्पेल हूंदो उहो 7 तारीख़ ते मुतवक़ा आहे, यानी उनजो इम्कान 7 तारीख़ ते वधि में वधि आहे ऐं असां तव्हांखे कुझु हिन जे बारे में अञा वधीक इंफॉर्मेशन ॾियूं त 7 तारीख़ ते जेका बरसाति आहे उहा अछड़ेथर में, ख़ैरपुर जे इलाइक़नि में ऐं इन खां अलावा खिपरो, ख़ासि ऐं सांगड़ जा इलाइक़ा, उमरकोट ऐं डीपलो, बदीन, इस्लामकोट, नंगर पार्कर, कराचीअ ताईं हिन जी बरसाति जा इम्कान आहिनि। ऐं जेकॾहिं हिन जे वक़्त खे ॾिसिजे त वक़्त जे मुख़्तलिफ़ हिसनि में 7 तारीख़ ते बरसाति तक़रीबन सिंध जे ॿियनि इलाइक़नि में वसी सघे थी ऐं उन्हनि इलाइक़नि में सखर, नवाबशाह ऐं दादू जा इलाइक़ा क़ाबिल ज़िक्र आहिनि। नुशरफ फिरोज़ में बरसाति थी सघे थी ऐं जेके ख़ासि तौर ते डिगरी जा इलाइक़ा ऐं बदीन ज़िले जा इलाइक़ा आहिनि या मातली जा इलाइक़ा आहिनि, मिठी, नंगर पार्कर, हिननि में काफ़ी वधीक बरसाति जो इम्कान आहे। 7 तारीख़ ते बरसाति जो जेको स्पेल आहे उहो तक़रीबन मंझंदि खां स्टार्ट वठी सघे थो त 7 तारीख़ ते काफ़ी ज़्यादा बरसाति जा स्पेल पवंदा मुख़्तलिफ़ हंधनि ते सिंध जे। अॼु असां तव्हांखे 7 तारीख़ जे बारे में वधीक मालूमात ॾींदासीं छाकाणि त 7 तारीख़ ते ई जेका ताक़तवर बरसाति जो इम्कान आहे ऐं जेकॾहिं बरसाति जे मिक़दार जो अंदाज़ो ॿुधाइजे त ठठे में 20 मिलीमीटर, बदीन में 40 ऐं मिठी में 50 मिलीमीटर ऐं नंगर पार्कर में बि 50 मिलीमीटर बरसाति जो इम्कान आहे, जॾहिं त सांगड़ जे ज़िले ऐं मीर बुख़ार जे ज़िले इलाइक़नि में 30 मिलीमीटर, शादातपुर वारनि इलाइक़नि में 20 मिलीमीटर ऐं ख़ैरपुर जे इलाइक़नि में 12 ऐं सखर जे इलाइक़नि में 8-10 मिलीमीटर जी बरसाति थी सघे थी। 4 सेप्टेम्बर खां हवाउनि में काफ़ी फ़र्क़ु अची वेंदो, हवाउनि जा तरफ़ बदिलिजी वेंदा, हवाउनि जे रफ़्तार में कमी अची वेंदी, घटिताई अची वेंदी ऐं 5 तारीख़ ते तक़रीबन काफ़ी इलाइक़नि में हवाऊं बंदि थी वेंदियूं। जेकॾहिं हवाऊं हूंदियूं त कुझु कराची ऐं ठठे जे इलाइक़नि में ऐं सिजावल जे इलाइक़नि में हवाऊं हलंदियूं, बाक़ी ॿियनि इलाइक़नि में हवाऊं उत्तर जूं थी वेंदियूं या कुझु इलाइक़नि में ओभर जूं हवाऊं थी वेंदियूं ऐं उन खां पोइ ही बरसाति जा सिस्टम जेके आहिनि से जेको अची रहियो आहे उहो उन्हनि जी बरसाति जो को न को सिस्टम या लोकल डेवलपमेंट थी वेंदी। मौसम बाबति सही आगाही हासिल करण लाइ असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो त जीअं असांजो ईंदड़ वीडियोज़ अव्हां ताईं आसानी सां पहुची सघनि। इन सां गॾु असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।